मुल्क में 24 कलाकनि दौरान 88 ॼणा कोरोना वायरस सबब हयातियूं विञाए चुका। मौतियुनि जो अंक 1483 थी वियो। हेल ताईं 69,496 माण्हू वायरस में मुब्तला थी चुका। सिंध में मुतासिरनि जो अंक 27,360, पंजाब में 25,056, केपीए में 9,546, बलूचिस्तान में 4,193 ऐं इस्लामाबाद में 2,418 थी वियो। जरवार वेझो गढ़ी चाकर में सरदार रहीम बख्श खान पोज़दार जी अमर जी वफ़ात बाद ताज़ियत जो सिलसिलो चौथे ॾींहुं बि जारी आहे। लाड़काने मां आयल SHO गुलाम मोहम्मद पोज़दार गढ़ी चाकर पहुची दुआ घुरी आहे। सखर जे सियासी समाजी तंज़ीमनि सिंध मेचुअर सोसाइटी ऐं सन्स ऑफ सिंध सोसाइटी सखर पारां धारनि जी आबाद ऐं कूड़नि डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ प्रेस क्लब सखर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गढ़ी चाकर वेझो सिबड़ पुल भरिसां खान वाही ऐं मलिक वाही वटि कंडेर शाह खे 10 फुट जो घारो पइजी वियो। तॾहिं ते इतला बावजूद आपाशीअ जो को बि अमलो घारे खे रोकण लाइ नाहे पहुतो। ॻोठ निज़ामुद्दीन बोज़दार जे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारे खे कंट्रोल कयो। हालाणी भरिसां ॻोठ फ़कीर साबुन राजपर ते मेहरापुर पुलिस चढ़ाई करे 7 ॼणनि खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ राजपर बिरादरी जे औरतुनि मर्दनि पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते धरणो हयो। ऐं सखर भरिसां बागड़जी लॻ एयरपोर्ट पुलिस जो बदनाम धाड़ेल सां मुंबईना मुक़ाबलो 20 लख इनाम याफ़्ता धाड़ेल हज़ारों खरूस मारिजी वियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।